सिंध में मलेरिया ऐं डेंगी पकड़जण जो ख़दशो ज़ाहिर कयो वियो आहे ऐं मच्छरमार फुहारो कराइण जूं हिदायतूं पिणु ॾिनियूं वियूं आहिनि। सिंध में वधीक बरसातनि ऐं इम्कानी ॿोॾि खे ॾिसंदे मलेरिया ऐं डेंगी पकड़जण जो ख़दशो पैदा थी वियो आहे। डायरेक्टर जनरल वेक्टर बोरन डिज़ीज़ सिंध सभिनी डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसरनि खे ख़त लिखी छॾियो आहे, जंहिं में चयो वियो आहे त मच्छरमार फुहारे जे हवाले सां फौरी तौर क़दम खंया वञनि। जिते जिते डेंगी ऐं मलेरिया जी पैदा थियण जो ख़दशो आहे उते फौरी स्प्रे मुहिम शुरू कई वञे। वधीक चयो आहे त सभिनी ज़िलनि में फौरी तौर फोकल पर्सन मुक़रर कया वञनि। गॾोगॾु बरसातनि ऐं ॿोॾि जी सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ वक़्त खां अॻु क़दम खंया वञनि। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा त सिंध में वधीक बरसातनि ऐं इम्कानी ॿोॾि खे ॾिसंदे मलेरिया ऐं डेंगी पकड़जण जो ख़दशो पैदा थी वियो आहे। डायरेक्टर जनरल वेक्टर बोर्न डिज़ीज़ सिंध सभिनी डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसरनि खे ख़त लिखी छॾियो आहे, जंहिं में चयो आहे त मच्छरमार फुहारे जे हवाले सां फौरी तौर क़दम खंया वञनि। जिते जिते डेंगी ऐं मलेरिया जे पैदा थियण जो ख़दशो आहे उते फौरी तौर स्प्रे मुहिम शुरू कई वञे। वधीक चयो वियो आहे त सभिनी ज़िलनि में फौरी तौर फोकल पर्सन मुक़रर कया वञनि। गॾोगॾु बरसातनि ऐं ॿोॾि जी सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ वक़्त खां अॻु क़दम खंया वञनि।